उमरकोट जी नगरी में निज़ामुद्दीन राहमो संदसि दोस्त मोहम्मद अली राहमो जे अचानक विछोड़े ते संदसि लिखणी ॾियारे मोकिली आहे। असां पंहिंजो वारो वॼायो वञूं था, मोहबत जा मेला मचायो वञूं था। निज़ामुद्दीन राहमो लिखे थो त हा मोहम्मद अली उहे ॾींहं हूंदा हुआ जो पंहिंजूं कुर्बायतियूं कचहरियूं हूंदियूं हुयूं। ऐं हा मोहम्मद अली तूं मज़ाकुनि मां मुंहिंजे कमीज़ जा बटन टोड़े चवंदो हुई त निज़ाम जी ज़िंदगी मौज ऐं मस्ती लाइ आहे ऐं हिकु ॾींहुं अलविदा जा हथ लोॾे हलिया वेंदासीं। पर मोहम्मद अली मूंखे इहा ख़बर न हुई त तूं एतिरो जल्दी मुंहिंजी ज़िंदगी खां एतिरो दूर हलियो वेंदे जो उतां केर बि वापसि वरणो न आहे। ऐं हा मोहम्मद अली तुंहिंजी जवानी जा मस कुझु टार फुटवा हुआ ऐं असां इहो न ॼातो त तूं 18 सालनि जी ॼमार में पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु हुई ऐं उन्हनि सां गॾु असांखे बि अकेलो करे वेंदे। सच पुछी त मोहम्मद अली तुंहिंजे टहकनि जी गूंज अॼु बि मुंहिंजे कननि में महसूस पई थिए ऐं मूंखे यकीन न पियो अचे त तूं विछड़ियो आहीं। पर यार अॼु बि जॾहिं सराए थर जे वारी तपंदी आहे त तुंहिंजूं यादूं वलर करे वरंदियूं आहिनि ऐं रत जा ॻोढ़ा हारे तो लाइ सुॾकंदी आहे। ऐं तुंहिंजे शाम वेल ॻोठ वरण जा दग ॾिसंदी आहे। अलाए किथां मन मोहम्मद अली अची ऐं तुंहिंजे वरण बजाए सिर्फ़ु तुंहिंजूं यादूं ईंदियूं आहिनि। ऐं पर उहे यादूं जेके हमेशह मुंहिंजे ज़िंदगी जा ख्वाब बणिजी वियूं आहिनि उहे ख्वाब हाणे कॾहिं बि साबिया न थींदा। मोहम्मद अली तूं जेके मूंसां ख़्वाहिशूं ज़ाहिर करे चवंदो हुई त निज़ाम पाण ज़िंदगी भर जुदा न थींदासीं ऐं तुंहिंजे दिलि जे हसरतुनि पाण खे हिकु भयानक विछोड़ो ॾिनो ऐं ज़िंदगी तोसां वफ़ा न कई ऐं आऊं भॼ तुंहिंजे दगनि ते तुंहिंजूं तस्वीरूं खणी चरनि वांगुरु वाट वेंदनि खां तुंहिंजो पुछंदो आहियां। इन ज़ालिम समाज जा माण्हू तुंहिंजो ॿुधाइण बजाए मूं मथां चथरूं कंदे इहो चवंदा आहिनि त निज़ाम तूं पागल थी वियो आहीं। ऐं हा आउं उन्हनि खे बसि फ़क़ति इहो ई चवंदो आहियां त जॾहिं अणमुदाए तो मौत मूंखां जानी जुदा करे त पागल ई त हूंदासीं। मोहम्मद अली कहिड़ो न ज़िंदगी मायूस आहे, तो बिन हिन ज़िंदगी जो सफ़र एतिरो त अड़ांगो थी पियो आहे जो आऊं तोखां सवाइ पंहिंजी ज़िंदगी सां नफ़रत करणु लॻो आहियां। ऐं हा मोहम्मद अली इहो ॿुधाए तूं कॾहिं वापसि ईंदी? तोसां गॾु शाम वेले गुज़ारियल उमरकोट जे मेघमलार होटल ते 4 पल ऐं तुंहिंजी हसीन जवानी ऐं तुंहिंजे हसीन ख्वाबनि जूं ॻाल्हियूं मूंखे जीअणो नथियूं ॾियनि। ऐं तो बिन अधूरो जीवन नथो गुज़ारे सघां। पर हा यार ॿुधंदा पिया अचूं त मौत बरक आहे, सो यार उन अणमुदाए ते मौत तुंहिंजी ख़्वाहिशूं अधूरियूं करे असां खां तोखे हमेशह लाइ जुदा करे वियो। मार पवी मौत तूं अणमुदाए तो आहीं, घाई अहिड़ा घोट जिन मुंद न हुई मरण जी। बसि मोहम्मद अली हाणे तोखे दुआ खां सवाइ कुझु बि नथो ॾेई सघां। ऐं हा तूं चवंदो हुई त हिन ईद ते गॾिजी संगत में हलंदासीं, पर यार तुंहिंजूं हसरतूं अधूरियूं रहियूं ऐं आउं बि अकेलो थी वियुसि। बसि मोहम्मद अली रब पाक